क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सल्ला अलैहि सलातन वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशर मर्रात औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बरादरान इस्लाम, मुअज़्ज़िज़ीन मजलिस, सब साथी दिल जे गहराइन सां, दिल जे मुहब्बत सां बआवाज़ बुलंद कायनात जे सरदार इमामुल अंबिया ख़ातमुल अंबिया ख़ातमुर रसूल हुज़ूर अकरम पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा दोस्तों अज़ीज़ो, तहां ही असांखे अल्लाह रब्बे ज़ुल जलाल ब नेमतूं अहम ॾिनियूं आहिनि जेके कंहिं बि उम्मत खे नाहिनि मिलियल। हिकु ही भलारो किताब क़ुरान मजीद, ॿियो कायनात जे सरदार हुज़ूर अकरम पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुबारक। इहे उहे नेमतूं आहिनि जेके अॻियनि उम्मतुनि खे नाहिनि मिलियल। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके भी अल्लाह जा नबी आया उहे सभई बरहक, उहे सभई अल्लाह जा नबी पंहिंजे जाइ ते हक़ ते आहिनि। ऐं अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जेके किताब नाज़िल किया उहे भी बरहक। पर मुंहिंजा अज़ीज़ साथियो, तव्हां ई असांखे अल्लाह रुगो पैगंबर ऐं रसूल न ॾिनई बल्कि रसूलनि जो सरदार ॾिनई। तव्हां ई असांखे अल्लाह उहो पैगंबर ॾिनो जंहिंजे करे अल्लाह हिन पूरे कायनात खे पैदा कयो। हुज़ूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जो मिसाल ईअं आहे जीअं सिज जे उभरण खां बाद में सितारा आहिनि भी सही पर ॾिसण में न ईंदा आहिनि। सितारा आहिनि भी सही पर ॾिसण में न ईंदा आहिनि। सिज जी रोशनाई एॾी तेज़ आहे जो हाणे ॿिए रोशनाई जी ज़रूरत भी न पवंदी आहे। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां ई असांखे उहो पैगंबर ॾिनई जंहिंजे नबूवत जे ज़रिए सां समूरनि जूं नबूवतूं ख़त्म थी वियूं, सब जो सब नबूवतूं मौक़ूफ़ थी पिया। अल्लाह तव्हां ई असांखे उहो महबूब दो जहान ॾिनई जेको बैतुल मक़दस में जेकॾहिं पहुचे त 1,24,000 नबी भी उन जे पुठियां बीही करे निमाज़ पढ़नि। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, अल्लाह तव्हां ई असांखे वरी किताब ॾिनई जेको किताबनि जो भी सरदार आहे। पर भलारा तव्हां भी आहियो जो अल्लाह हिन उम्मत खे ख़ैर उम्मत चयो आहे, माना भले में भली उम्मत। ईसा अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत आदम अलैहिस्सलाम ताईं अल्लाह इंसान पैदा कया, उम्मतूं पैदा कयूं, पर उन्हनि उम्मतुनि जी फ़ज़ीलत एॾी वॾी न आहे जेका हिन उम्मत जी फ़ज़ीलत आहे। इहो तव्हां ई असांजो कमाल न आहे, इहो तव्हां ई असांजा आमाल न आहिनि, इहो तव्हां ई असांजो किरदार न आहे, बल्कि तव्हां ई असांजे महबूब दो जहान कायनात जे सरदार रहमतुल लिल आलमीन जी इज़्ज़त व मक़ाम आहे अल्लाह वटि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुझे हुज़ूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह दो हेठ ज़मीन ते तो चवे मुहम्मद सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के नालो ही मुबारक में बेमिसाल ॾिनो आहे। सहाबा किराम अबू बकर सिद्दीक़ पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते कलमो पढ़ी करे उन जा हथ चुमिया। सब अल्लाह जा सब सहाबा पैगंबर के पंहिंजे अखियुनि सां ॾिसी करे वक्तन फ़वक्तन अल्लाह जे रसूल जे हथ चुमंदा हा, पंहिंजे याम खे ठारींदा हा। पर मुंहिंजा अज़ीज़ साथियो, क़यामत तक जेके इंसान अचनि उहे महबूब दो जहान के अल्लाह रब्बे ज़ुल जलाल अहिड़ो नालो ॾिनो जॾहिं तव्हां ई असां नालो वठंदा आहियूं मुहम्मद त चपनि सां जॾहिं महबूब जे नाले खे चुमी ॾेई छॾींदा आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ साथियो,
मोहम्मद जी माना है जिनकी तमाम तारीफ़, ज़मीन में भी उन जी तारीफ़, पत्थरन भी उन जी तारीफ़ कई, वणन भी उन जी तारीफ़ कई, पानी भी उन जी तारीफ़ कई, हैवान भी उन्हनि जी तारीफ़ कयूं। सब इन जेके भी मखलूक़ात आहिनि ये सब मुझे महबूब दो जहान जी तारीफ़ कई है। जॾहिं अम्मा आमिना थी फरमाए त जॾहिं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम मुझे पेट में मुझे बतन मुबारक में हा त मां जॾहिं पत्थरन खां ऐं वणन खां गुज़र कंदी हुअमि त उन्हनि पत्थरन मां ऐं उन्हनि वणन मां भी सलाम ईंदा हुआ। मुझा अज़ीज़ साथियो, तंहिंजे करे अल्लाह फरमाए तो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, मुझा महबूब मां तोखे पूरे कायनात जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। अबू हज़रत सहाबिया सफ़ीना नाले सहाबिया उहो तो बयान करे त मां झंग में पंहिंजे साथियुनि खां जुदा थी वियुमि। पुराणे दौर में सफ़र जेके थींदा हुआ से पंध जा थींदा हुआ त उहो पंहिंजे साथियुनि खां अलॻि थलॻि थी वियो त हाणे रस्तो उनखे न पियो लभे। इहे मोबाइल जो दौर कोन हो जो कंहिंखे फ़ोन करे चवे त मां फिराणे जाए ते हाँ अचो मूंखे पहुचो ऐं मूंखे इन सूर हथ करे वञो। न न मुसलमानो, हज़रत सफ़ीना जी हदीस आहे, चई त मां जॾहिं रस्ते खे जेको गुम कयुमि त ओचितो ॾिसां त हिकिड़ो शींहं मूंखे खाइण जे लाइ उहो पंहिंजा हथ मथे करे भभड़ करे अचे पियो। हाणे उनखे मां छा जवाबु ॾियां? न मूं वटि हथियार आहे, न मूं वटि तलवार आहे, ॿियो कुझु कोन्हे को। उन झंग जे शेर खे, उन झंग जे शींहं खे चयुमि तूं बबर शेर आहे, तूं हिन इलाइक़े जे हैवाननि जो सरदार आहे, पर तोखे ख़बर न आहे मां कायनात जे सरदार इमामुल अंबिया रहमतुल लिल आलमीन मुहम्मदुर रसूलुल्लाह जो ख़ादिम ऐं नौकर आहियां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत सफ़ीना तो चवे जॾहिं ईअं चयोमांसि त मां पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हाँ, मां मुहम्मदुर रसूलुल्लाह ते कलमो पढ़ी करे उनजो ग़ुलाम आहियां त उहो शींहं जेको मुंहिंजे खाइण जे लाइ पियो अचे त उनजे मथां एतिरे क़दुरु दिलि ते हिकु रहम तारी थी पियो त उहो आस्ते आस्ते अची करे पुछ लुटकाए करे मुंहिंजे पेरनि ते पंहिंजो बूथ रखी करे इशारो कई मूंखे त मां उनजे पुठियां हलियुमि। जाॾां काॾां जेकॾहिं के हैवान मुंहिंजे तरफ़ अचनि पिया उहो शींहं उन सां मुक़ाबिलो पियो करे। सॼे झंग मां मूंखे बाहिफ़ाज़त कढी रस्ते ते बीही करे वॾे क़िस्म जो आवाज़ करे मूंखे सलाम कई। मां वापसि आयुमि, जॾहिं मदीने में पहुतुमि पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खे सॼो वाक़ियो बयान करे ॿुधायुमि। पाण फरमाई त सफ़ीना सम्झी हुई त इहो शींहं तोखे छा थियो? चई साईं न, मां उनजो आवाज़ अहिड़ो हो। चई त तोखे शींहं, चई त जॾहिं वञी त मुंहिंजे महबूब मुहम्मद रसूलुल्लाह खे मुंहिंजा बि सलाम चइजांइ। नारे जो आवाज बुलंद अचण खपे। नारे तकबीर। शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, उलमाए हक, उलमाए देवान। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, खोड़ अहिड़ा वाक़िया आहिनि जेके कायनात जे सरदार हुज़ूर अकरम पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मोजज़ात आहिनि। तंहिंजे करे अल्लाह तहां असांखे समूरन नबियन जो सरदार पाक पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम नबी ऐं पैगम्बर करे ॾिनो। तंहिंजे करे मुसलमानो रुगो इहे ॻाल्हियूं न बल्कि अमल भी ज़रूरी आहे। अल्लाह तो फरमाए त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी। हे ॾिसो, जे अल्लाह सां तव्हां मुहब्बत था चाहियो, मुंहिंजा अज़ीज़ साथियो, अल्लाह बेमिसाल ज़ात आहे, पूरे कायनात जो ख़ालिक, पूरे कायनात जो मालिक, पूरे कायनात के रिज़्क़ खाराईंदड़ अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअख़ुज़ुहु सिनतुम वला नौम। अल्लाह उहो आहे जेको पूरे कायनात के हयाती दे, जेको पूरे कायनात के कायम रखे, जंहिंखे न निंड जी ज़रूरत, न ऊँघ जी ज़रूरत, न जंहिंखे औलाद, न उनखे जंहिं क़ौम ऐं कबीलो लैस कमिस्ली शयुन। अल्लाह जो को भी मिसाल कोन्हे को। हाणे उहो अल्लाह सां जेको बेमिसाल आहे, पूरे कायनात के पंहिंजे अमर ऐं हुक्म सां हलाईंदड़ आहे। जेकॾहिं उन सां असां बांधा, असां इंसान, असां गुनहगार, असां मिट्टी पाणी बाहि हवा जा पैदा थियल, असां नुत्फ़े मां पैदा थियल, असां पाणी जे कतरे में पैदा थियल, हाणे उन अल्लाह सां जेकॾहिं मुहब्बत जो जेकॾहिं तव्हांखे ताल्लुक़ रखणो आहे त अल्लाह बेमिसाल आहे। बानो उन सां ताल्लुक़ कीअं रखे? अल्लाह फरमाए त फत्तबिऊनी, जेकॾहिं तव्हां जेकॾहिं तव्हां चाहियो था अल्लाह जी मुहब्बत असां सां थिए, असांजी मुहब्बत अल्लाह सां थिए, अल्लाह असां ते राज़ी थिए ऐं अल्लाह जे फ़ैसलनि ते असां राज़ी थियूं त पोइ रसूलुल्लाह जी ताबेदारी कयूं।
ताबेदारी कयो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताबेदारी कयो। पहिरीं ताबेदारी कहिड़ी आहे मुस्लमानो हींअर आज़ान अची वई आहे मां पंहिंजे इन गुफ़्तगू खे ख़त्म करण वारो आहियां। पहिरीं ताबेदारी ही आहे अल्लाह जे रसूल निमाज़ पढ़ी सॼी ज़िंदगी तव्हां ई असां निमाज़ पढ़ूं। पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम तहज्जुद जे निमाज़ ते सॼी राति निमाज़ पढ़ंदा हुआ। पेर मुबारक सुॼी वेंदा हुआ। अम्मा आशा थी चवे मुंहिंजा महबूब जेसिताणी तूं जन्नत में दाख़िल न थींदे तेसिताणी आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं को अल्लाह जो नबी भी जन्नत में दाख़िल न थींदो। तूं पहिरियों जन्नत जे दरवाज़े खे खड़काईंदे तूं पहिरीं तुंहिंजी उम्मत जन्नत में दाख़िल थींदी। मुंहिंजा महबूब एतिरी तकलीफ़ पाण खे छो था ॾियो। पाण फरमाई त आशा जॾहिं अल्लाह जा मूं ते एॾा एहसान आहिनि त पोइ मां पंहिंजे रब जा शुक्र न कयां। मुंहिंजा असीं साथियो तंहिंजे करे पहिरीं इबादत ताबेदारी ही आहे अल्लाह जे रसूल निमाज़ पढ़ी तव्हां ई असां निमाज़ पढ़ूं। मुंहिंजे महबूब बदर जे मैदान ते बि निमाज़ न छॾियो। मुंहिंजे महबूब खंदक जे मैदान ते बि निमाज़ न छॾियो। मुंहिंजे महबूब कॾहिं बि निमाज़ छॾियो पर कॾहिं बि निमाज़ न छॾियो। मुंहिंजा असीं साथियो करबला जे मैदान ते इमाम हुसैन पंहिंजे बच्चनि खे शहीद करायो। इमाम हुसैन जा बच्चा उन जे अॻियां शहीद पिया थियनि पर जॾहिं निमाज़ जो टाइम आयो त इमाम हुसैन बि निमाज़ खे न छॾियो। अॼु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त मुस्लमान खे निमाज़ जी परवाह कान्हे का। अज़ान अचे पर निमाज़ नाहे पढ़णो दुकान नाहे छॾिणो नौकिरी नाहे छॾिणी दोस्त अज़ीज़ प्यारा आहिनि पर निमाज़ प्यारी नाहे। सभु कुझु खे नाहे ॿियनि खे कावड़ाइणो नाहे बाक़ी अल्लाह रुगो कावड़ दी वञे त रहमतुल अल्लाह अरहमुर राहिमीन न। मुंहिंजा अज़ीज़ साथियो जॾहिं तव्हां पैगंबर जा जेकॾहिं उम्मती आहियो त पोइ मुंहिंजे पैगंबर जे उम्मत जी पहिरीं निशानी आहे त निमाज़ पढ़ो। सहाबन अर्ज़ु कयो साईं क़यामत जे ॾियारे जॾहिं त महशर जे मैदान ते आदम अलैहिस्सलाम खां वठी पछाड़ी ताईं अरबहा खरबहा इंसान हूंदा तव्हां पंहिंजे उम्मत खे कीअं सुञाणींदव। हौज़े कौसर ते तव्हां कीअं उन्हनि खे पाणी पीआरींदव। मुंहिंजा असीं साथियो हौज़े कौसर जे लाइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन जो पाणी खीर खां वधीक सफ़ेद माखीअ खां वधीक मिठो ऐं उन जे मथां जेके लोटा रखियल हूंदा इहे जन्नत सोन ऐं चांदी जा हूंदा। मां मुहम्मदुर रसूलुल्लाह पंहिंजे उम्मत खे पंहिंजे हथनि सां पाणी पीआरींदो। तव्हां जेकॾहिं वक़्त जो सरदार वक़्त जो हाकिम वक़्त जो वॾेरो वक़्त जो सरमाएदार पंहिंजे हथनि सां पाणी पीआरे वक़्त जो कालिम वक़्त जो कारी वक़्त जो बुज़ुर्ग जेकॾहिं पंहिंजे हथनि सां पाणी पीआरे तव्हां असां पाण खे ख़ुशि नसीब सम्झंदासीं त उहे मुस्लमान केॾा ख़ुशि नसीब हूंदा जो क़यामत जे ॾियारे काइनात जे सरदार रहमतुल लिल आलमीन पाक पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह पंहिंजे हथनि मुबारकनि सां हौज़े कौसर जो पाणी पीआरे। आहे शौक़ पाणी पीअण जो आहे पुछो कोन था। नौकरी जो शौक़ु अथव। इमरान ख़ान ऐलान कयो आहे सुभाणे जेको बि फिलाणे जाइ ते पहुचंदो उनखे नौकरी ॾींदुमि। नौकरी जो शौक़ु आहे। हा साईं बसि मां हिकिड़ो लफ़्ज़ बसि आख़िरी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो आहे शौक़ु हौज़े कौसर ते पाणी पीअण जो आहे। पाण फरमायूं त मुंहिंजे उम्मत जी निशानी ही आहे त उन जा 5 ई उज़वा क़यामत जे ॾियारे चोॾहीं जे चंड वांगुरु चमकंदा। इहो कंहिं बि उम्मत जी अलामत ऐं निशानी न आहे कंहिंजी ख़ुसूसियत न आहे। हिन उम्मत जा 5 ई उज़वा मुंहुं 2 हथ 2 पेर चोॾहीं जे चंड वांगुरु चमकंदा। सहाबन अर्ज़ु कयो साईं कहिड़े अमल जे करे। पाण फरमाए त निमाज़ खां अॻु में वज़ू कंदा आहिनि इन वज़ूअ जे करे क़यामत जे ॾियारे उन जा 5 ई उज़वा चोॾहीं जे चंड वांगुरु चमकंदा। दुआ है अल्लाह तहां असांखे इत्तिबा जी तौफ़ीक़ अता फरमाए। हींअर सभु साथी निमाज़ जे लाइ तयारी कयो। मस्जिद शरीफ़ में निमाज़ पढ़ो।